सचल साईं जी दरबार ते सुबह जो 8 वगे पहुता आहियूं। माशाअल्लाह अॼु 5 मई 2020। सचल सर मस्त जी दरबार जेकी रानीपुर में सुभान अल्लाह। अरे तो हवा रंग बाबा और खतरनाक कहीं खड़िया यादगार वीडियो सचल सही में यादगार वीडियो। शाम माण्हू पैदा है ना करे सुमर रात ना। हाँ छो तुम्हारा एडी रश होंदी है। तव्हां वञो बसि मां रहां पई रहो बराबरि। पई रहो भा सचल वॾी ॻाल्हि। हवा तो बाबा जी रंग भी खतरनाक खड़िया। रेडी हाँ